बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। सभिनि दोस्तनि खे भली कार चऊं था। सभिनि खे ख़बर हूंदी त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी SST ऐं हेडमास्टर जी जेका टेस्ट आहे उहा नवंबर जी लास्ट वीक में वरिती वेंदी। इन जे लाइ तयारी सभु साथी माशाल्लाह कंदा हूंदा। असां बि इन साम्हूं तव्हांजे अॻियां कुझु असां पंहिंजी हिकिड़ी लेक्चर रखंदासीं सिंधीअ जो। सिंधीअ में जेको पहिरीं असीं रखंदासीं उहो आहे लेक्चर नंबर पहिरियों। ग्रामर या व्याकरण। करण या ग्रामर। हाणे व्याकरण छाखे चइबो आहे? व्याकरण या ग्रामर छाखे चइबो आहे? हीअं खणी चइजो ज़बान जो इल्मु या ॿोलीअ जो क़ाइदो या ॿोलीअ जो सर्फ़ न। व्याकरण छाखे चइबो आहे? ज़बान जो इल्मु, ॿोलीअ जो क़ाइदो या सर्फ़ न। सर्फ़ न। सर्फ़ जी वस्फ़ आहे या मतिलबु मटा सटा करणु या तब्दील करणु, लफ़्ज़नि खे फेरणु घेरणु बदल सतल करणु, सर्फ़ जी वस्फ़। वस्फ़ सर्फ़ जी वस्फ़। मटा सटा करणु, तब्दील करणु। मटा सटा करणु, तब्दील करणु। मटा सटा करणु या तब्दील करणु या ॿोलीअ जे अखरनि खे लफ़्ज़नि खे फेरणु बदल सतल करणु या ॿोलीअ जे अखरनि लफ़्ज़नि खे फेरणु या बदल सतल करणु। बदल सतल करणु। बदल सतल करण खे सर्फ़ चइजे थो। सर्फ़ चइजे थो। हाणे ग्रामर छाखे या व्याकरण छाखे चइबो आहे? ज़बान जे इल्म खे, ॿोलीअ जे क़ाइदे या सर्फ़ न जीअं चइजे। हाणे सर्फ़ जी वस्फ़ पाण पढ़ीसूं। हाणे अॻिते हलंदासूं नहव ॾे। अॻिते हलूं था नहव। नहव चइबो आहे जुमिलनि जी बनावत या जुमिलनि जी जोड़जक या अखरनि जी बीहक खे। नहव छाखे चइबो आहे? नहव जुमिलनि जी बनावत या जुमिलनि जी तरतीब
जुमलनि जी बनावट या जुमलनि जी तरतीब या अखरनि जी बीहक अखरनि जी बीहक या नमूनो तरीक़ो इन खे नहव चइबो आहे। छा चइबो आहे? नहव चइबो आहे। साईं माना वस्फ़ बि थी हिकिड़े नमूने जी वस्फ़ बि थी नहव जी। अखरनि जी बीहक बनावट या तरीक़े खे नहव चइबो आहे। नहव चइबो आहे। ही पाण पढ़ियो नहव जी वस्फ़ जेका पढ़ीसूं माना अखरनि जी बीहक या जुमलनि जी बनावट या तरतीब खे नहव चइबो आहे। अॻिते वरी पाण हलंदासूं व्याकरण जी वस्फ़ या ग्रामर जी वस्फ़ सिंधीअ में। क़ाइदनि क़ानूननि ॿोलीअ जे क़ाइदनि क़ानूननि ऐं लफ़्ज़नि जे जोड़ जक खे व्याकरण या ग्रामर चइबो आहे। हीअ हुई व्याकरण या सिंधीअ में अंग्रेज़ीअ में खणी चऊं ग्रामर जी वस्फ़।